शहदादपुर में जो मोटरसाइकिल ऐं ट्रक जे टक्कर में हिकु ॼणो फोत थी वियो। ॻोठ गुलाम हैदर बागराणी जो रवासी नौजवान सावण बागड़ी वापस वञी रहियो हो त मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर थी पियो। हादसे में नौजवान ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद खेसि अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हुन दम धणी हवाले कयो। हादसे बाद पुलिस ट्रक खे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त ड्राइवर फरार थी वियो। खिपरे वेझो पीरसन जो लाश हथ कयो वियो। हथूंगो जे काका हो छंडण मां पीरसन जो लाश हथ अचण बाद ॻोठाणनि पुलिस खे इतलाह ॾिनो, पर पुलिस न पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश काका हो छंडण मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जी सुञाणप ॻोठ जखरो हिंगोर जो वासी पिराणो हुंगोरो जे तौर ते थी आहे। खानपुरमहर में इंतजामिया तरफ़ां कोरोना जे ख़तरे सबबि स्प्रे करे शहरनि जी चकासपण कई वई। इंतजामिया शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ पिणु बंदि कराए छॾिया। वायरस जे ख़ात्मे लाइ शहर तोड़े मुख़्तलिफ़ महलनि में स्प्रे पिणु कयो वियो। शेख हमदान बिन मोहम्मद बिन अस्पताल इंतजामिया पारां घोटकी बस स्टैंड वटि चकास लाइ स्क्रीनिंग कैंप क़ाइमु कई वई, जिते शहरनि में वायरस जे अलामतुनि जी चकास कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।